वडेरोलाल स्टेशन लॻ ॻोठ हाजी शेर मोहम्मद बलोच में ज़िले इंतज़ामिया मटियारी ख़िलाफ़ थींदड़ एहतजाज बाबति गॾिजाणी थी, जंहिंमें मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे अॻवाननि शिरकत कई। उन मौक़े ते पीपी अॻवान सरदार मोहम्मद अयूब हिंगोरो, शुएब बलोच ऐं वडेरो गुलाम मोहम्मद हकड़ो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां पीपी अॻवान मटियारी ऐं अॻूणे ज़िले चेयरमैन मखदूम फ़खरुज़्ज़मा सां ॻाल्हियूं थियूं आहिनि, जंहिं यकीन ॾियारियो आहे त अव्हां जा जेके बि जाइज़ मुतालबा आहिनि उहे जल्द पूरा कया वेंदा। जिन बि इलाइक़नि में बरसाती पाणी बीठल आहे उन्हनि ज़मीनुनि ऐं ॻोठनि मां बरसाती पाणी जल्द निकाल कयो वेंदो। उन्हनि वधीक चयो त असांखे मखदूम ख़ानदान मां उमीदूं आहिनि जिन अॻु बि मटियारी ज़िले जी आवाम जी ख़िदमत कई आहे ऐं हाणे बि करे रहिया आहिनि।